रोशन गोपलाणी तव्हां ॾिसी रहिया आहियो गांधीधाम टीवी। निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली, निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली, नई आहे नित नाज़ वारनि जी ॿोली। अला ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। असांजे कवि नारायण श्याम जेका असां सिंधी ॿोली जे बारे में इहो पद लिखियो आहे, इहा कविता लिखी आहे, इहो गीत लिखियो आहे, त सॼी समाज खे इहो चैलेंज थो ॾिए त ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। इहो असांखे सम्झाए थो त असां पंहिंजी भाषा पंहिंजी ॿोली न भुलिजी वञूं, उनखे क़ाइमु रखूं ऐं इन लाइ ज़रूरी आहे असांजी मातृभाषा खे अॻियां वधाइण, उन ॿोलीअ जे बाबति ॼाणणु ऐं उन ॿोलीअ खे सिखणु। त दोस्तो, असांजा कार्यक्रम जेके आहिनि गांधीधाम टीवीअ जा देश ऐं विदेश में पसंदि अची रहिया आहिनि। मूंखे मिस्टर सुजीत हिंदुजा जो चेन्नई मां फ़ोन आयो, उनखे पिणु असांजा जेके सबक़ हलायूं था उहे वणनि था ऐं हू पाण जेके आहिनि इन्हनि सबक़नि जो प्रचार कनि था व्हाट्सअप ज़रिए, फेसबुक ज़रिए। इन खां सवाइ मूंखे फ़ोन आयो मिस्टर बॉबी जो बैंकॉक मां, उन्हनि खे पिणु असांजा प्रोग्राम पसंदि आया आहिनि ऐं हू पाण ज़रिए उते बैंकॉक जे अंदरि ऐं उन जा जेके इंटरनेशनल कॉन्टेक्ट्स आहिनि उहो असांजी सिंधियत जो प्रचार करे रहिया आहिनि। महिरबानी। ऐं इन खां सवाइ असांखे अहमदाबाद गुजरात मां पिणु फ़ोन आयो श्री द्वारका दास दावड़ा जो, उनखे पिणु असांजा सबक़ ऐं ॿिया प्रोग्राम पसंदि अची रहिया आहिनि ऐं हू पिणु सिंधी क्लास हलाईंदा आहिनि ऐं सिंधियत जी शेवा कंदा रहंदा आहिनि। धन्यवाद दादा। हिन साल उन्हनि कठलाल में क्लास हलाया जिते विनोद मीरचंदाणी पिणु असांखे ॾाढो साथ सहकार ॾिनो। दोस्तो, तव्हां सदाईं इहा सिंधियत जी जोत जलाईंदा रहो ऐं सिंधी ॿोली ऐं भाषा जो प्रचार कंदा रहो त असांजो हौसलो अञा वधंदो। त हाणे असां अॻिते था वधूं सबक़ नंबर 3, लेसन नंबर 3, जेको अॻु में तव्हां पाठ ॾिठो हूंदो उन में उहो सबक़ जारी हो। त अॻिते वधंदासीं। सबक़ नंबर 3, लेसन नंबर 3, सबक़ नंबर 3। वारो वलफ वा प्लस र वारो बराबर वारो, वलफ वा र वारो 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 वारो, वलफ वा प्लस र पेशर बराबर वार, वलफ वा र पेशर वार वार वार, व जबर व प्लस ड वावडो बराबर वड्डो, व जबर व ड वावडो वड्डो वड्डो वड्डो, अलफ ज़ेर ए प्लस र लफ रा प्लस द वाव दो बराबर ए रा दो, अलफ ज़ेर ए र लफ रा द वाव दो इरादो इरादो इरादो, ड वाव डो ड वाव डो प्लस र ज़ेर बराबर डो रे, ड वाव डो र ज़ेर डोरे डोरे बराबर डोरे, ढ वाव ढो
पेशर दौर दौर दौर। आधार अलफ मद आ प्लस ध लप धा प्लस र पेशर बराबर आधार अलफ मद आ ध लप धा र पेशर आधार आधार आधार। दोस्तों असां ॾिठोसीं त सबक नंबर 3 में अखर कीअं ठाहिबा आहिनि ऐं सबक नंबर 3 जा अखर हिते पूरा था थियनि, पर हाणे असां अॻियां वधंदासीं हिन खां हिकिड़ो स्टेप अॻियां त वाक्य कीअं था ठहनि। त अचो ॾिसो सबक नंबर 3 में अलफ वाव पेश उ ध ज़बर ध व ज़बर व ऊ धव ढ वाव डो ड़ पेश ड़ उधव ढोड़ उधव ढोड़ उधव ढोड़। राधा र लफ रा ध लफ धा राधा ड वाव डो ड़ पेश ड़ राधा ढोड़ राधा ढोड़ राधा ढोड़। र लप रा ध लप धा राधा अलफ वाव पेश ऊ ध जबर ध व जबर व राधा उधव ढ वाव ढो ड़ वावड़ो ढोड़ो राधा उधव ढोड़ो राधा उधव ढोड़ो। असां पहिरीं ॾिठोसीं उधव ढोड़ राधा ढोड़ राधा उधव ढोड़ो उधव ढोड़ राधा ढोड़ राधा उधव ढोड़ो। पहिरियों असां ॾिठोसीं उधव ढोड़ त एक वचन आहे, राधा ढोड़ त एक वचन आहे, पर जॾहिं ॿई था मिलनि राधा उधव ढोड़ो त बहुवचन थो थी वञे राधा उधव ढोड़ो। त दोस्तो अॼु जेको असां सिखियोसीं उहो सबक नंबर 3 हो, जेको सबक नंबर हिते 3 पूरो थो थिए ऐं हाणे असां नेक्स्ट पार्ट में सिखंदासीं सबक नंबर 4। दोस्तों चेटीचंड जो उत्सव सॼी दुनिया में धाम धूम सां सिंधियुनि मल्हायो ऐं असांजे गांधीधाम में पिणु ॾाढे उत्साह ऐं उमंग सां सभिनी सिंधियुनि मल्हायो, जंहिंमें 18 तारीख़ ऐं 19 तारीख़ जॻहियुनि ते भंडारा पिणु रखिया विया। इन खां सवाइ संगीत प्रोग्राम पिणु रखिया विया, झांकियूं कढी वयूं ऐं इन खां सवाइ हिकिड़ो विश्व रिकॉर्ड क़ाइमु कयो गांधीधाम जी बाइक रैलीअ। गांधीधाम में ख़ासि करे हिन दफ़े अट्रैक्शन रहियो बाइक रैली। ही बाइक रैलीअ में 5000 खां वधीक बाइक्स हुयूं, जेको गोल्डन बुक्स में हिकिड़ो वॾे में वॾो रिकॉर्ड क़ाइमु कयो वियो, दर्ज कयो वियो, जंहिंजे करे सॼी सिंधी समाज जो नालो थियो आहे। दोस्तो आख़िर में लाल मुंहिंजी पत रखजांइ भला झूलेलालण सेवण जा सिंधड़ीअ जा सही शहबाज़ कलंदर होए दमादम मस्त कलंदर दुल्ह दिल दिल जे अंदर हो लाल मुंहिंजी हो लाल मुंहिंजी। थैंक यू, धन्यवाद, नमस्कार, जय झूलेलाल।